असांजी जेका लाइब्रेरी 30 सेप्टेम्बर 2023 ते हैंडओवर कई कल्चर डिपार्टमेंट कल्चर टूरिज्म एंटीक्विटीज़ एंड आर्काइव डिपार्टमेंट उन खां पोइ जेका आहे त असांखे जॾहिं किताब मिलिया त टोटल 30 किताब हुया जेके काका मोहम्मद अली डोनेट किया। उन खां बाद में पंहिंजे डिपार्टमेंट जेके मोकिलिया ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन कंबर मुजी सिंध न्यूज़ रिपोर्टर न्याज़ हुसैन तुनियो जी रिपोर्ट मूजिब कंबर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मेमोरियल लाइब्रेरी 3 सेप्टेम्बर साल 2023 ते कल्चर खाते के हैंड ओवर थींदड़ लाइब्रेरी जे इंचार्ज इकरार मेमण नुमाइंदे सां पंहिंजा वीचार वंडींदे ॿुधायो त कल्चर खाते कुछ महीननि खां लाइब्रेरी संभालण शर्त लाइब्रेरी में स्टडी लाइ ईंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे वाईफाई सिस्टम ऐं हज़ारें किताब इलेक्ट्रिक वाटर कूलर ऐं हर हिकु स्टडी हॉल में एसी सिस्टम लॻायो वियो आहे। इन सां गॾु लाइब्रेरी में फर्नीचर समेत शागिर्दनि खे जदीद दौर जी घुर्जुनि मुताबिक़ हर क़िस्म जी बुनियादी सहूलतूं ॾियण लाइ कोशिशूं जारी रखियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला साल 2024 जे आख़िर ताईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मेमोरियल लाइब्रेरी जदीद दौर जी लाइब्रेरी में शुमार थींदी।